अस्सलाम वालेकुम आरबीएस डिजिटल रिसर्च अकेडमी मां तव्हां सभिनी खे भलीकार चवां थो। अॼु हिन वीडियो लेक्चर में सम्झंदासीं त जेके स्केल आहिनि उहे छा हूंदा आहिनि। जंहिंमें दोस्तों सां अक्सर जेको कमु कंदा आहियूं क्वालिटी आहे, एटीट्यूड आहे, सेटिस्फिकेशन आहे, रिस्क आहे, अराउज़ल आहे, इहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा कुझु कंस्ट्रक्ट आहिनि जेके जिते या वेरिएबल जे सां कमु कंदा आहियूं। इन वेरिएबल खे मय्यर करण लाइ लाज़मी आहे त असांखे कुझु आइटम्स हुजनि। हाणे उहे आइटम किथां ईंदा, कहिड़ो तरीक़ो आहे, असां उन आइटम खे हासिल करण लाइ ॾाढी कोशिशि कंदा आहियूं। कंहिं वेबसाइट ते वेंदा आहियूं, कंहिं को रिसर्च पेपर ॾिसंदा आहियूं, कंहिं दोस्त खे रिक्वेस्ट कंदा आहियूं यार काथो काथो असांखे मिली वञे त इहो बहितर आहे। हिते बि तव्हां ॾिसी रहिया आहियो हिकिड़ो क्वेश्चनर आहे जंहिंमें जेको आहे क्वालिटी ऑफ फिज़िकल इन्वायरमेंट आहे, या उनजा वरी कुझु आइटम्स आहिनि। फूड क्वालिटी आहे, उनजा कुझु आइटम आहिनि। सर्विस क्वालिटी आहे, उनजा कुझु आइटम आहिनि। इन खां अलावा बिहेवियर इंटेंशन आहे, कस्टमर सेटिस्फेक्शन आहे, इन वरी क़िस्म जा आइटम। हाणे इहे आइटम इहे केॾो अचनि, इहो हिकिड़ो सुवालु आहे। सो इन सवाल जो हिकिड़ो मुमकिन जवाबु हिन वीडियो में तव्हांखे मिली रहियो आहे, जंहिंमें मां ॿ किताब तव्हांखे इंट्रोड्यूस करणु चाहियां थो, जंहिंमें तक़रीबन जेको आहे तक़रीबन 700-800 खनि जेके असां वटि इन में असांखे मिली वेंदा क्वेश्चनर। मुख़्तलिफ़ जेके असांजा टॉपिक आहिनि, मुख़्तलिफ़ जेके असांजा वेरिएबल आहिनि, असां उन्हनि जे हवाले खां जीअं कुझु मूं तव्हांखे ॿुधायो क्वालिटी आहे, एटीट्यूड आहे, सेटिस्फेक्शन, इन हवाले खां। इन खां गॾोगॾु ॿिया जेके असां वटि जेके वेरिएबल आहिनि इन हवाले खां हिन में उहे जेके इंस्ट्रूमेंट अवेलेबल आहिनि। इन में सभ खां पहिरियों किताब आहे मार्केटिंग स्किल्स हैंडबुक। हाणे नंढी ॻाल्हि मां वधीक न वधां त हीअ जेको वीडियो आहे इन में तक़रीबन जेके स्किल आहिनि उहे या त मार्केटिंग जे हवाले खां, या कंज्यूमर बिहेवियर के, या ऑडिशनल बिहेवियर जे हवाले खां आहिनि। ठीकु आहे। सो घणा तक़रीबन इन जे हवाले खां आहिनि। थी सघे थो जेके ॿिया दोस्त जेके HR जे हवाले खां कमु कनि था कि उन में खे बि हिन मां मिली वञे, पर बहरहाल जेको फोकस आहे इन जो इन मार्केटिंग जा स्किल आहिनि। हिकिड़ो ही किताब आहे, ऐं इन सां गॾु गॾु ॿियो जेको किताब तव्हां ॾिसी रहिया आहियो उहो आहे हैंडबुक ऑफ मार्केटिंग स्किल 3rd एडिशन। ठीकु है। सो इन ॿिन्ही किताबनि खे ॾिसंदासीं, इन में अंदरि कहिड़ा कहिड़ा आइटम्स आहिनि जेके असांखे हेल्प आउट करे सघे थो। अचो त शुरूआत कयूं पंहिंजे वीडियो जी। पर सभ खां पहिरियों मां तारीफ़ कराईंदो वञा। पंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सुमरो आहे। मां शाबती यूनिवर्सिटी सां तालुक़ रखां थो। सभ खां पहिरियों ही आहे मार्केटिंग स्किल हैंडबुक, जेको आहे त मल्टी आइटम मय्यर फॉर द कंज्यूमर इनसाइड रिसर्च। हाणे हिन जो वॉल्यूम नंबर 10 आहे। ठीकु है। 10 टोटल वॉल्यूम जा अवेलेबल आहिनि हिन वक़्त ताईं। अच्छा, हाणे थोरो अञा हेठि हलूं था त सभ खां पहिरियों हिन में अची वेंदो असांखे त ही टेबल ऑफ कंटेंट्स आहे, जंहिंमें स्किल रिव्यूज़ आहिनि। उन खां पोइ ही मुख़्तलिफ़ जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते ही मुख़्तलिफ़ असांजा स्किल आहिनि, जिन नाला तव्हांखे वेरिएबल आहिनि। उन वेरिएबल जा स्किल मिलंदा। मिसाल अटैचमेंट एंजाइटी ते कमु कयो था त इन हवाले खां, एटीट्यूड सर्टेनिटी जे हवाले खां कमु कयो था त इहो हिते अवेलेबल आहे। ठीकु है। अञा हेठि थोरो हलूं, हिन में काफ़ी सुठा ॿिया बि जेके टॉपिक आहिनि जे हवाले खां तव्हांखे स्किल मिली वेंदा। ठीकु आहे। कंपनी वैल्यू कस्टमर आहे, ऐं उन खां पोइ कंफॉर्मिटी ओरिएंटेशन आहे। या अञा हेठि हलूं त भई जेको आहे अफेक्टिवनेस ऑफ स्मोकिंग वार्निंग आहे। ठीकु आहे। ई सर्विस क्वालिटी आहे, एक्सचेंज इक्विटी आहे। खोड़ सारा हिन में जेके सुठा जेके तव्हांखे कंस्ट्रक्ट मिली वेंदा। ई तव्हां ॾिसो त केॾी वॾी लिस्ट आहे जेको आहे तव्हांजी कंस्ट्रक्ट जी। इन में तव्हां ॾिसो तक़रीबन ही 200 खां मथे थी वेंदा जेके तव्हांखे कंस्ट्रक्ट हिन में मिली रहिया आहिनि। ऐं इन हवाले खां थोरो अञा हेठि हलूं त भई ही कंस्ट्रक्ट आया काॾूं। ही जेको हिननि जेको तक़रीबन जेके आहिनि जेके टॉप रेटेड जर्नल आहिनि मार्केटिंग में, हिन इहे जेके उन में जेके मुख़्तलिफ़ रिसर्च पेपर पब्लिश थिया आहिनि, उन मां ही जेके जेके पंहिंजो इंस्ट्रूमेंट आहे, सर्व इंस्ट्रूमेंट चओ था हिनखे, क्वेश्चनर चओ था हिनखे, इहे हितां खणी आया आहिनि। ऐं इन खां पोइ आहे त भई वॉल्यूम 1 खां 9 ताईं जेको आहे उहो उन में जेके ॾिना विया आहिनि मल्टी आइटम स्केल, उहे 1980 खां 2015 ताईं ॾिना विया आहिनि। ऐं हिन 10 वॉल्यूम में जेको आहे उहो 2016 खां 2017 ताईं स्केल ॾिना विया आहिनि। ठीकु। उन खां पोइ आहे त those reviews from the previous volume scales can be found in the database marketing। हिन जी हिकिड़ी वेबसाइट बि आहे marketingskills.com, जिते वञी करे तव्हां जेके पुराणा जेके आहिनि उहे बि तव्हां डाउनलोड करे सघो था। पर मोस्ट ऑफ देम उहे जेके आहिनि उहे तव्हांखे पैसा ॾेई करे तव्हांखे वठिणा पवंदा। ठीकु आहे। सो बहरहाल ही जेको किताब आहे, मां तव्हांखे ॿई किताब, इन ॿिन्ही किताबनि जेका डिस्क्रिप्शन, इन जेका डाउनलोड करण जी लिंक मां हिन वीडियो जे हेठां छॾे ॾिनी आहे। जेके तव्हांखे ज़रूरत आहे त तव्हां वञी करे डाउनलोड करे तव्हां हिन किताब खे पंहिंजो
डाउनलोड करे पढ़ी सघो था ठीक है सो हिन में स्किल रिव्यू फॉर्मेट आहे त इन स्किल खे कीअं रिव्यू कयूं उन में सभ खां पहले ओरिजिन आहे त भाई इन हर स्किल जो ओरिजिन किथों इहो स्टार्ट थियो किथों इहो पैदा थियो उन हवाले उन लाइबिलिटी बि आहे लाइबिलिटी खे चेक करण जे लाइ असां वटि टूल क्रोनबा अल्फा आहे जंहिंजो वैल्यू 0.7 आहे उहे बि तक़रीबन जेको हर हिकु स्किल जी लाइबिलिटी बि ॾिनी वई आहे उनजी वैलिडिटी बि तव्हांखे अची नज़र अची रही आहे सो हिते हिकिड़ो कमेंट बि आहे हिन कमेंट जो मक़सदु छा आहे त भई जेकॾहिं किथे को कंहिं बि क्वेश्चन में को इशू आहे त इन इशू खे हाईलाइट बि कयो वियो आहे ऐं उन इशू खे इस्तेमालु करण खां पहिरियों हिकिड़ी वार्निंग बि ॾिनी वई आहे उन खां रेफरेंस आहे जीअं मां जेको आहे त हीअ रेफरेंस जीअं हिन जेके पेपर जेके सर्वे क्वेश्चनर्स वरिता विया आहिनि उहो जनरल ऑफ एडवर्टाइज़िंग आहे जनरल ऑफ अकेडमी ऑफ मार्केटिंग साइंस आहे जनरल ऑफ कंज्यूमर रिसर्च आहे जनरल ऑफ मार्केटिंग आहे जनरल ऑफ मार्केटिंग रिसर्च आहे जनरल रिटेलिंग ॾिसो कहिड़ा टॉप जा रिसर्च जनरल आहिनि जंहिंमां हिन इहे सर्वे आइटम्स या सर्वे क्वेश्चन वरिता आहिनि ही आइटम आहिनि जेके आइटम छा हिकिड़ी स्टेटमेंट हूंदी आहे हर हिकु जीअं तव्हां हिते ॿियो साॻियो क्वेश्चन ॾिसी रहिया आहियो त हिन में जो क्वालिटी ऑफ फिजिकल एनवायरनमेंट इन 7 आइटम आहिनि इहे आइटम जेको आहे इनखे असां हिकु आइटम चऊं था ठीकु आहे ऐं ॿियो इहो आहे त लिकर स्केल इन में तव्हां ॾिसो था त भई हिते जेके 5 लिकर स्केल तव्हांखे नज़र अची रहा आहे स्ट्रॉन्गली एग्री खां वठी करे स्ट्रॉन्गली डिसएग्री ताईं 5 थी सघे थो तव्हां 7 पॉइंट लिकर स्केल ते कमु कयो 9 पॉइंट लिकर स्केल ते बि तव्हां कमु करे सघो था उन खां पोइ आहे त हिन में आहे त वेयर एन आइटम इज़ फॉलोड बाय आर हूंदा रिवर्स त भई जेको उनजी का कोडिंग आहे त उनखे जस्ट रिवर्स कंदा आहियो जीअं तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो त रिवर्स आहे हिकु तरफ़ जेको आहे स्ट्रॉन्गली एग्री आहे नंबर 1 ते उन खां पोइ एग्री आहे त वरी उन साॻी नंबर 1 ते वरी स्ट्रॉन्गली डिसएग्री आहे इन ॿिन्ही को तव्हां कंपेयर कयो त हिकिड़ो जेको असांजो लिकर स्केल आहे ॿियो जेको स्केल उहो उनजो रिवर्स कोडेड जेको असांजो लिकर स्केल आहे ऐं हमेशह जॾहिं बि असां रिवर्स कोडेड स्केल इस्तेमालु कंदा आहियूं त असांखे लाज़मी आर ॼणी पवंदी आहे त सम्झी वञे त इहो जेको आहे रिवर्स कोडेड स्केल आहे ठीकु आहे हीअ स्केल रिव्यूज़ आहिनि इन खां अॻु में अचूं हेठि त हाणे हिते हिनखे ई अची वियो ठीकु आहे हाणे को पहिरियों स्केल आहे एस्थेटिक अपील हाणे एस्थेटिक अपील जेको जेको पहिरियों आहे हिनखे ॿुधायो वियो आहे त इहा आहे छा त भई इज़ हाउ अ ब्यूटीफुल प्लेइंग ऑब्जेक्ट इहो जेको को बि का शइ ॾिसो था का प्रोडक्ट आहे त उहो केतिरी ब्यूटीफुल आहे केतिरी अट्रैक्टिव आहे इन हवाले इन जी डेफिनेशन थी वई हीअ ओरिजिन आहे हितां किथों इन जी शुरूआति थी वई पहिरियों केतिरा जेके से पंहिंजो पार्टिसिपेंट हुआ जंहिंजी मदद में इन्हनि जेको आहे जी मदद सां इन स्किल खे डेवलप कयो वियो इनजी रिलायबिलिटी केतिरी आहे इनजी वैलिडिटी केतिरी आहे ऐं हिन में कमेंट आहे त भई हिन में को इशू आहे त उहो कमेंट ॾिनो वियो आहे रेफरेंस यानी जितों इनखे हासिलु कयो वियो ऐं हीअ उनजा स्केल जा आइटम्स आहिनि ठीकु आहे ऐं इन खां अलावा हीअ तव्हां ॾिसो था त हिते आहे जेके जेको इस्तेमालु कयो आहे उहो 7 पॉइंट लिकर स्केल आहे नंबर 1 आहे नॉट एट ऑल हरगिज़ न ऐं 7 आहे तमामु घणो ठीकु आहे उन खां पोइ हिकिड़ो ॿियो हीअ स्केल आहे अफेक्टिव रिस्पॉन्स हाणे इन साॻियो हिन में अची था वञे रिलायबिलिटी थी अची वञे वैलिडिटी अची थी वञे स्केल आइटम अची था वञनि ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॿियो जेको आहे अफेक्टिव पॉज़िटिव उहो नेगेटिव हो हीउ पॉज़िटिव थी वियो ठीकु आहे ऐं इन खां पोइ असां वटि हिकिड़ो आहे एप्रिसिएशन फॉर द प्रोड्यूसर्स एफर्ट्स हिकिड़ो ॿियो स्केल आहे हीअ हिन जा लाइबिलिटी बि अची वई वैलिडिटी बि अची वई रेफरेंस बि अची वियो ऐं हिन जा ही स्केल जा आइटम्स आहिनि जेके स्केल जेके तव्हां इन स्केल खे इस्तेमालु कयो था इन कॉपी करे ऐं तव्हां पंहिंजे थीसिस में या रिसर्च पेपर में इनखे इस्तेमालु करे सघो था पर इस्तेमालु करण खां अॻु में बहितरु इहो एथिकल इहो आहे त तव्हां उन खे ज़रूरु साइट कयो साइटेशन बि ॾियो इन जी जेको आहे रेफरेंस बि ॾियो ऐं केॾो अञा वधीक बहितरु हुजे त इहे आइटम बि रखी छॾियो त ॿिए कंहिंजी मदद लाइ अक्सर असां वटि दोस्त छा कंदा आहिनि को बि जेको स्केल यूज़ कयूं त या त उन जा रेफरेंस पॉइंट ॾींदा रेफरेंस ॾींदा त वरी ॾाढो ॾुखियो थी वेंदो बहितरु आहे कि तव्हां उनखे स्केल खे आख़िर में जेको आहे स्केल जा आइटम लिखी छॾियो ॾाढो बहितरु थी वेंदो ॿियनि जे लाइ बि ठीकु आहे हाणे हीउ हिकिड़ो किताबु आहे इन खां पोइ ॿियो किताबु मां तव्हांखे ॾेखारींदो हलां हीउ ॾाढो सुठो किताबु आहे जेको आहे हैंडबुक ऑफ मार्केटिंग स्किल 3rd एडिशन आहे हिन में बि जेके असां वटि खोड़ सारा रिसर्च असां वटि इंस्ट्रूमेंट असांखे मिलनि था थोरो हेठि हाणे हिन में असांखे इन जा ब्रीफ कंटेंट आहिनि हाणे हिन में ही इंट्रोडक्शन आहे त स्किल कीअं डेवलप कयो जेकी मां रिलायबिलिटी एबिलिटी उहो कीअं आहे उहो छा उन हवाले खां बहितरु इहो आहे त तव्हां हिन खे चैप्टर खे पूरो पढ़ी वठंदो त ॾाढो बहितरु थी वेंदो तव्हांजे लाइ उन खां पोइ हीअ जेके असां वटि टोटल 6 जेके असां वटि एरियाज़ जिन में इहो आहे मिसाल ट्रेड इंडिविजुअल डिफरेंस वेरिएबल
इन हवाले खां खोड़ सारा इन में स्केल आहिनि, सर्वे स्केल आहिनि, वैल्यूज़ एंड गोल आहे, इन्वॉल्वमेंट आहे, रिएक्शन टू मार्केटिंग स्ट्रीममेल आहे, सेल्स मैनेजमेंट, ऑडिशनल बिहेवियर, इन हवाले खां एटीट्यूड टुवर्ड्स द परफॉर्मेंस ऑफ द बिजनेस फर्म, सेटिस्फिकेशन आहे, पोस्ट परचेस बिहेवियर, ये खोड़ सारा इन में जेके असांजा अची था वञनि सर्वे इंस्ट्रूमेंट। अच्छा, उन खां पोइ ही असांजो इंट्रोडक्शन आहे। इन इंट्रोडक्शन में असांखे इन पूरो ॿुधाए थो त भई क्राइटेरिया आहे त भई स्केल खे डिलीट या एड छो कयो वियो, ठीकु आहे, रिलायबिलिटी कीअं चेक कई वई, कंस्ट्रक्टेबिलिटी कीअं चेक कई वई, ऐं उन खां पोइ जेको आहे मयर्स कीअं एवल्यूट कया विया, उन खां पोइ ही आहे ट्रेड एंड इंडिविजुअल डिफरेंस। हाणे इन में खोड़ सारा असां वटि ही स्केल अची था वञनि, ठीकु आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं उन खां पोइ ॿियो जेको आहे असांजो आहे इन्वॉल्वमेंट इंफॉर्मेशन प्रोसेसिंग इफेक्ट, इन में वरी खोड़ सारा तव्हांखे सर्वे इंस्ट्रूमेंट अचनि था। रिएक्शन टू मार्केटिंग स्ट्रीम लाइ हिकिड़ो ॿियो आहे जंहिंमें खोड़ सारा तव्हांखे अची था वञनि। ॿियो आहे एटीट्यूड अबाउट द परफॉर्मेंस ऑफ बिजनेस फर्म, इन हवाले खां खोड़ सारा इन में अची था वञनि तव्हांजा सर्वे इंस्ट्रूमेंट। ऐं आख़िरी आहे सेल्स एंड सेल्स मैनेजमेंट और ओबी, इनमें भी खोड़ सारा तव्हांखे मिली था वञे। काफ़ी सुठा जेके आहिनि, मिसाल मां ॾिनो आहे त भई जॉब बर्न आउट आहे या जॉब टेंशन आहे, इन हवाले खां जेकी तव्हां जॉब बर्न आउट ते ख़ासि तौर ते ओपी में या HR में कमु कयो था त हीअ स्किल तव्हांखे मदद करे सघे थो इन हवाले खां, ठीकु आहे। हाणे ही चऊं थोरो न हेठि अचूं। अच्छा, हीअ आहे इंट्रोडक्शन, ठीकु आहे। त भाई इन किताब में कहिड़ी कहिड़ी शयूं आहिनि। मेजरमेंट जेको आहे उहो इज़ द हार्ट ऑफ द विचुअली आल साइंटिफिक इंडिविजुअल, जेको बि तव्हां साइंटिफिक कमु कयो था, ज़ाहिर मेजरमेंट कंहिं बिहेवियर खे मापणु तमामु घणो इंपॉर्टेंट आहे। उनखे कीअं मापजे उनजे लाइ ही मयर्स आहे, उन लाइ हिकिड़ो तव्हांखे सर्वे इंस्ट्रूमेंट खपे जंहिंजी मदद सां तव्हां उनजे बिहेवियर खे मयर करे सघो। इन हवाले खां ॻाल्हाए थो, ठीकु आहे। ऐं हिन में छा आहे त फर्स्ट बुक शुड बी हेल्पफुल रिड्यूसिंग। हाणे इन जो पहिरियों ऑब्जेक्टिव छा आहे त इहो किताब जेको तव्हांखे रिसर्च जेको इंस्ट्रूमेंट ॻोल्हण में जेको टाइम लॻे थो उनखे घटि करे सघे थो। ऐं ॿियो आहे त जेका नंबर ऑफ द मयर्स इन दिस वॉल्यूम हैव बीन यूज्ड इन सेवरल स्टडीज़, जेके बि हिन में जेके असांजा मयर्स ॾिनल आहिनि इहे मुख़्तलिफ़ स्टडीज़ में इस्तेमालु थिया विया आहिनि, उतां ई खणी आया आहिनि। ऐं लास्ट वी हैव टू हीअ किताब जेको आहे तव्हां लाइ ॾाढो फ़ाइदेमंद साबित थींदो इहा हो, ठीकु आहे। ऐं हिन में हिकिड़ो क्लेम बि आहे त असां कोई क्लेम कोन था कयूं त भई असांजी जेको मल्टी आइटम सो मयर्स रेलिवेंट टू मार्केटिंग कंज्यूमर सभु हिते आहिनि, इहे ज़रूरी न आहे, कुझु आहिनि कुझु न आहिनि। छो जो हिन कुझु लीड करे चुका आहिनि, उन लीशन जा बि क्राइटेरिया ॾिए थो त इन्हनि छो लीड कया। उन में हिकिड़ो त क्राइटेरिया इहो ई आहे त भई जंहिंजी साइटेशन तमामु घणी आहे, ऐं साइटेशन कीअं मापी, उन में हिननि SCI सोशल साइंस साइटेशन इंडेक्स ऐं गूगल स्कार मां वठी करे जंहिंजी साइटेशन वधीक आहे उनखे हिननि इंक्लूड कयो आहे, ऐं जी साइटेशन तमामु घटि आहे उनखे एक्सक्लूड कयो। मिसाल ॾिनो अथई त भई गुस्सा 20 सालनि खां त आहे पर हुन में कुल साइटेशन कुल 50 आहे, इन करे असां हिनखे एक्सक्लूड करे छॾियो, हिनखे असां कंसिडर न ई कयो। अच्छा, उन खां पोइ एड करण जो क्राइटेरिया कहिड़ा थी, 5 क्राइटेरिया तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि जंहिंजी मदद सां हिननि खे जेको इनखे एड कयो जेको आहे पंहिंजो हिन किताब में ही उन जा कुझु तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि। ही पंहिंजो इन जा जेके से रीज़न्स आहिनि छो इनखे इंक्लूड कयो वियो आहे। ऐं ॿियो जेको सिंगल आइटम मयर आहे उनखे बि एक्सक्लूड कयो वियो आहे। ऐं ॿियो जेको मल्टी आइटम मयर दे डिड नॉट मीट द 5 क्राइटेरिया, उहे मल्टी आइटम स्केल जेके हिन 5 क्राइटेरिया खे मीट नथा उनखे बि हिननि जेको आहे उहो एक्सक्लूड करे छॾियो आहे हिन पंहिंजो तव्हांजे हिन किताब मां। अच्छा, अञा थोरो हेठि हलूं था त ही प्रोसीजर कहिड़ो आहे, सच प्रोसीजर कहिड़ो आहे। उन में हिननि ऑनलाइन कंप्यूटर ज़रिए सां उनखे कयो आहे ऐं ऑफलाइन वेही करे जेको जर्नल जेको वॉल्यूम आहे उन में खोले करे उनखे बि ॾिठो वियो आहे। कहिड़ा हिननि जेको जनरल पेपर ॾिठा आहिनि मार्केटिंग जे हवाले खां ही मुख़्तलिफ़ जर्नल आहिनि, सोशल साइकोलॉजी, एप्लाइड साइकोलॉजी, मैनेजमेंट और ओबी जे हवाले खां वरी ही जर्नल इनखे कंसिडर कयो, इनखे में जेको आहे सर्च आउट कराया आहिनि इहे सभु। ऐं उन खां पोइ आहे फॉर्मेट कहिड़ो आहे त फॉर्मेट चैप्टर नंबर 2 में ट्रेड इंडिविजुअल डिफरेंसिस वेरिएबल आहिनि ऐं मिसाली सभु आहिनि। हर हिकु चैप्टर में कहिड़ा कहिड़ा जेके से मेजर जेके एरियाज़ आहिनि जंहिंसां इहे जेके स्किल तालुक़ रखनि था उहे ॾिना विया आहिनि, ठीकु आहे। ऐं उन खां डिटेल आहे हर हिकु कंस्ट्रक्ट जे बारे में, उन जे बारे में नंढो मुख़्तसिर तारुफ़ आहे, डिस्क्रिप्शन आहे, उनजी डेवलपमेंट कीअं थी, सैंपल केतिरो हुयो, वैलिडिटी केतिरी आहे, स्कोर्स न केतिरा आहिनि, सोर्स कहिड़ो आहे, रेफरेंस ऐं स्किल आइटम कहिड़ा आहिनि। इहे 7-8 डायमेंशन हर हिकु स्किल जे हवाले खां डिस्कस कया विया आहिनि। अञा थोरो हेठि हलूं त
ही कंस्ट्रक्टेबिलिटी आहे, रिलायबिलिटी जे हवाले खां मुख़्तलिफ़ पूरी डिटेल हिन में ॾिनी वई आहे, बहितर रहंदो तव्हां हिनखे पढ़ी वठंदव त। ठीकु आहे, ऐं असां हेठि हलूं था पंहिंजे पहिरें स्केल जे तरफ़। ही पहिरियों स्केल आहे 10 आइटम एंड 5 आइटम पर्सनली इन्वेंटरीज़। हाणे पर्सनली जे बारे में तव्हां ॼाणो था, बिग 5 पर्सनैलिटी जेकी असांजो जंहिंमें एक्स्ट्रावर्जन आहे, एग्रीबलनेस आहे, कॉन्शियसनेस आहे, इमोशन स्टेबिलिटी, ओपननेस टू एक्सपीरियंस, इहे कुझु डायमेंशन अचनि था। इन हवाले खां हिकु 10 आइटम आहे, हिकु 5 आइटम पर्सनली इन्वेंटरी आहे। हिन खे ॿुधाए थो डेवलपमेंट, इन टूल जी डेवलपमेंट कीअं थी, इन जा सैंपल केतिरा आहिनि, इन जी वैलिडिटी केतिरी आहे। ठीकु आहे, ऐं सोर्स कहिड़ो आहे, रेफरेंस कहिड़ो आहे, ऐं हिन में हिते आइटम ॾिए थो। ही आइटम आहिनि जेके 10 आइटम आहिनि, ही सभु जेके असांजा 10 आइटम्स अची था वञनि हिन में। तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो, ही पूरा 10 आइटम असांजा हिन में आहिनि। ऐं ॿियो असांजो जेको उहो आहे 5 आइटम, त ही असांजा 5 आइटम अची विया इन हवाले खां। ही असांजा 5 आइटम अची विया, ऐं इनखे कीअं कयो वियो आहे, उनखे मैयर कीअं कयो वियो आहे, कहिड़ा असां लिकर्ड स्केल जेको असांजो आहे उहो कहिड़ो, उहो 5 पॉइंट लिकर्ड स्केल आहे, 7 पॉइंट लिकर्ड स्केल आहे। ऐं जंहिंमें जेको आहे कुझु रिवर्स क्वेश्चन आहे, टी आर, हिन में कुझु आर आहे जेकी रिवर्स क्वेश्चन आहे। रिवर्स क्वेश्चन वाले खां मां तव्हांखे अॻु में कॉन्सेप्ट ॾेई चुको आहियां। ठीकु आहे, सो हाणे असां हिकिड़े ॿिए तरफ़ हलूं था, जेको उहो आहे सर्विस क्वालिटी मॉडल, उन तरफ़ हलूं था। ॾाढो मशहूरु इहो मॉडल आहे। हाणे थी वियो सर्विस क्वालिटी मॉडल, यानी ही उहो मॉडल आहे जेके हिन में आइटम ॾिनल आहिनि, जेके हिन में डायमेंशन ॾिनल आहिनि। यानी कंहिं बि ऑर्गेनाइजेशन जेका सर्विस ओरिएंटेड ऑर्गेनाइजेशन आहे, उहो भले का यूनिवर्सिटी हुजे, का बैंक हुजे, जेका बि सर्विस ॾिए थी, को होटल आहे, त उन सर्विस खे मापण जे लाइ ही हिकिड़ो मॉडल आहे। तमामु घणो पुराणो मॉडल आहे ऐं तमामु घणो हिन जो इस्तेमालु आहे। त ही कंस्ट्रक्ट आहे हिन जा, इन डिस्क्रिप्शन आहे, तो डिस्क्रिप्शन थी तव्हां पढ़ंदव न त हिन जा 22 आइटम आहिनि। पर जॾहिं हिनखे शुरू कयो वियो हुयो, जॾहिं हिनखे डेवलपमेंट जे बारे में, उन वक़्तु हिन जा 97 आहे। ठीकु आहे, हिन वक़्तु 22 आइटम आहिनि। ऐं हिन में कुझु जेके ही आहिनि, ही ॿुधाए थो, ही कुझु रिवर्स क्वेश्चन हिन में बि आहिनि। ठीकु आहे, ऐं जॾहिं हिनखे डेवलप करे वञे पियो त हिन में ॾिसो त उन वक़्तु हिन जा 97 आइटम हुया ऐं उन जा 10 डायमेंशन्स हुया। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ हिनखे छा कयो हुननि त इनखे जेको आहे हिनखे मुख़्तलिफ़ टेक्निक्स अप्लाई कयूं। मिसाल हिकिड़ी टेक्निक आहे फैक्टर एनालिसिस, जंहिंमें हिननि जेको आहे ऑब्लिक्यू फैक्टर एनालिसिस जेका टेक्निक रन करे, उन खां पोइ हिन जा 34 आइटम कढिया। दोस्तों, फैक्टर एनालिसिस जेको हिकु टेक्निक आहे जंहिंसां असां इहो बिजनेस तौर ते इस्तेमालु कयो डेटा रिडक्शन जे लाइ। ठीकु आहे, ऐं हू असांखे हिकिड़ा फैक्टर ठाहे ॾींदो आहे, यानी फैक्ट्री लोडिंग करे ॾींदो आहे। जेकी कॉमन जेकी शयूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ो फैक्टर ठाहींदो आहे जेके बि, ऐं ॿियो जेकी ॿियो बि कॉमन शयूं, ॿियो फैक्टर ठही वेंदो अहिड़े तरीक़े सां। जे अॻु में 10 जेके हिन जा फैक्टर हुया ऐं 97 आइटम, उहे घटि थी करे उहे 34 जेके असांजा उन में आइटम थी विया, ऐं 7 उन जा जेके आहिनि से 7 फैक्टर, 7 यानी 10 मां घटी 7 थी विया। अच्छा, उन खां पोइ आख़िर में वरी जेकॾहिं हिनखे ॿिया ट्रायल ॾिना त उन खां पोइ 22 आइटम थी विया ऐं हिन जा 5 डायमेंशन थी विया। त हिकिड़ो ॾाढो इंट्रस्टिंग आहे त भई तव्हां सम्झी सघो था त आइटम कीअं डेवलप थियो आहे। हीअ जो सैंपल आहे, इन जी वैलिडिटी आहे, स्कोर सोर्स किथां आहे, ही एविडेंस, अदर एविडेंस आहिनि, ऐं ही उन जा आइटम्स आहिनि। ही मुख़्तलिफ़ तव्हांखे आइटम्स, 22 आइटम्स आहिनि। ऐं हिन में ही जेका मां तव्हांखे ॿुधाईंदो, ही जेको इस्तेमालु थियल आहे, इहो हिन जो मक़सदु आहे, इहो रिवर्स कोडेड आहे। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ हिन जो ॿुधाए थो त भई E1 ऐं E4 इहे जेके आइटम्स आहिनि, टेंजिबिलिटी जा, रिलायबिलिटी जा आइटम्स जेके आहिनि, उहो E5 टू E9 आहिनि। ॾिसां, ही मुख़्तलिफ़ इन जा आइटम आहिनि। ॿियो हिकिड़ो मां तव्हांखे ॾेखारींदो हलां, ॾाढो उहो बि आहे। ठीकु आहे दोस्तों, सो ही कुझु जेके ज़रूरी शयूं हुयूं मां तव्हांखे ॿुधायूं। इन किताब जो मुख़्तलिफ़ तारुफ़ तव्हांखे करायो। किताब तमामु घणो वॾो आहे ऐं हिन में खोड़ सारा आहिनि। टाइम मिले त तव्हां इनखे पंहिंजे फ्री टाइम में ॾिसी सघो था ऐं तव्हां इनखे खोले करे ॾिसी सघो था। ऐं बहरहाल हिन किताबनि जी मां लिंक हिन वीडियो जे हेठां छॾे ॾिनी आहे, उनखे क्लिक करे तव्हां इहे ॿई किताब बआसानी तव्हां डाउनलोड करे तव्हां इनखे इस्तेमालु करे सघो था। मुंहिंजो मक़सदु उहो आहे त तव्हांजे साम्हूं अहिड़ा टूल्स ऐं टेक्निक खणी अचां रिसर्च में, जेके तव्हांजी रिसर्च जे तरीक़ेकार खे ॾाढो आसान ऐं मुफ़ीद बणाइनि। आख़िर में उमेद कयां थो हीअ वीडियो बि तव्हांखे ॾाढी पसंदि आई हुई। जेके पसंदि अची वई आहे त थोरी तकलीफ़ करे को कमेंट करे छॾींदा, लाइक करे छॾींदा, त तव्हांजी वॾी महिरबानी। जेकॾहिं अञा वधीक थोरी तकलीफ़ हुनखे चैनल खे सब्सक्राइब कंदो त अञा वधीक ख़ुशी थींदी असांखे। ऐं इन सां गॾु आख़िर में वॾी महिरबानी, तव्हां हिनखे आख़िर ताईं ॾिठो।